कर्नाटक में अचो तो हितां जे रहवासियुनि खां हालत पुछो था हिन लॉकडाउन वारी सूरत हाल में पंहिंजे बच्चनि खे कीअं पालनि था ऐं कीअं रहनि था ऐं लॉकडाउन ते केतिरो अमल कंदा हुकूमत वारनि। गवर्नमेंट को असांजे बच्चे माना बेरोजगार थी गए गॾा गॾा हलाईंदे उहा मजदूरी सभु बंदि थी गई। असां बुख मर गया असांखां खावण लाइ आटा कोन्हे असांजे बच्चे वात पिया आहिनि असां हुन ॿुधा केॾे वञूं। गवर्नमेंट खां पुॼे असांखे कुझु ॾेवे मदद का भी को खावण लाइ आटा को ॾेवनि से को ॿिया को राशन जो असां खाऊं। बिल्कुलु बेरोजगारी थी गई है किथूं आणूं किथूं खाऊं बेटे देखे दऊं तो असांखे केरु ॾेवे। बिल्कुलु बेरोजगारी है पान में खाई मिलूं बेवारियूं जी उहे पंहिंजे सभु उर्चे वारे खे ॾेई छॾियूं पंहिंजा पाण में असांजो हिसाब थियो वञे न देखे तूं कहिड़ो आहे त चङो मुड़ुस ॾेखियूं बेरोज़गार वेठा आहियूं रोज़गार कोन्हे। हाणे इहे हालात लॻा अथनि असीं केॾा आहियूं असां नंढा नंढा बच्चा आहिनि ॻोठ में बेरोज़गारी लॻी पई आहे सामान जो ज़रूरत कोन्हे खाइण लाइ त असांजा बच्चा केॾा आहिनि रोज़गार कोन्हे। छा आहे कहिड़ो ज़ुल्म आहे भला बच्चा वीचारा बुख पिया मरनि असांखे बुखा पाणी पी 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 पेट में सूर हाणे हथनि पेट में पिया आहियूं था बेरोज़गार वीचारा तगारी कमाइनि तगारी खाऊं हाणे न ॿाहिरि था निकिरण ॾींहं न ॿियो छा करियूं भला कहिड़ो असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे कहिड़ी हुकूमत आहे भला पेटनि में सूर पोइ हिन खां ज़हर ॾेई मारियो ॿियो छा। बीमारी असांखे लॉकडाउन खां असांखे बचाई वई आहे बाक़ी जेका बुख आहे हुन मारे छॾियो आहे ग़रीबनि खे कुझु कोन था ॾियनि। बेरोज़गारी बच्चा असांजा घणा आहिनि जजा आहिनि पर बेरोज़गारी बि घणी आहे पर असांजो को ताउन कोन्हे को चेयरमैन असांजो ताउन नथो करे न को अचे तो को भी अहिड़ा मोतबर माण्हू जो असां सां ॻाल्हायूं। सभु खां पहिरीं त असीं मिजाज थोराईंदा आहियूं जो जंग में वस्ती वाहन में वञी वञी माण्हुनि जा हाल अहवाल हुकूमत ताईं पहुचाए थी उन्हनि जा दर्द हुकूमत ताईं पहुचाए थी असां निहायती मिजाज थोराईंदा आहियूं। ऐं इन खां पोइ जेको ही लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे अमल त बहितर आहे आवाम त उन ते अमल करे पई पूरी तरह सां अमल करे पई पर हुकूमत उन ते अमल नथी करे छो त अॼु ताईं जेके बि वाइदा कया आहिनि उन्हनि मां कुझु बि आवाम खे मिलियो न आहे। ठला रुॻा अॻे जीअं इलेक्शन खटे वाइदा हूंदा हींअर बि उहे रुॻो वाइदा ऐं ऐलान थियनि था पिया असां ताईं का बि शइ पहुती न आहे। उन जे लाइ हुकूमत खे पंहिंजे वाइदनि ते अमल करणु खपे ऐं ग़रीब आवाम जी सार संभाल लहणु खपे। हे कोरोना खां बि वधीक जेकॾहिं अञा बि कुझु 10-15 ॾींहं गुज़री विया त कोरोना खां वधीक ॿी कोरोना पैदा थींदी उहा हूंदी बुख कोरोना जेका माण्हू मजबूर थी बुख खां पंहिंजा बच्चा ॿाहिरि कढी रोडनि ते ईंदा पोइ हुकूमत खां को बि कंट्रोल न थी सघंदो ऐं इन लाइ हिन हिकिड़ी वबा में त फाथल आहियूं पर हुकूमत खे गुज़ारिश आहे त ॿी वबा में असांखे न फसाए ऐं आवाम जी सार संभाल लधी वञे। जेको इहो लॉकडाउन जे करे राशन तक़सीम करण जो चयो हो उहो थियो आहे मक़सदु आहे थोरो घणो थियो आहे पर जिन्हनि खे ज़रूरत न हुई उन्हनि खे ई थियो आहे असांखे न थियो। मक़सदु आहे इहो तक़सीम करण जो हिननि जो मक़सदु सही न आहे जे जेको आहे पंहिंजनि में ई कनि था जिन्हनि खे 4,000 में मिले थो डेली जो उन्हनि खे बि हिननि राशन ॾिनो आहे 4-4 बोरा 5-5 बोरा ऐं उन्हनि में कुझु शयूं घटि बि आहिनि कुझु उन्हनि में घी न आहे कुझु खंडु न आहे कुझु बि न आहे उन्हनि में उन्हनि जेको बि कयो आहे सभु कुझु पंहिंजनि लाइ कयो आहे ऐं सभु पंहिंजनि खे ॾिनो आहे। मक़सदु आहे हिते ग़रीब जेको हिकिड़ी ॾींहं बि रोटी नथो खाए मानी नथो खाए उनखे कुझु बि न मिलियो ऐं उहो ईअं ई आहे हिते कंहिंखे बि कुझु न मिलियो। हा त असांजी कोरोना वायरस जी बीमारी फैली आहे पूरे मुल्क जे अंदरि ॿुधाइनि पिया लेकिन असां अलाह ताला रहम कयो पर असां जेको पुलिस असांखे कंहिं रोज़गार खे छॾे नथी असां चौकस बंदि आहियूं। अवल ॻाल्हि इहा त गवर्नमेंट जेको आहे सिंध गवर्नमेंट जा मर्कज़ रुॻो बयान ॾियनि पिया त असां हीअ कंदासीं लेकिन असां कई 100 माण्हू छोकिरा नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि असांखे अञा સુધી का शइ न आहे असांखे पाणी पीअण जो बि नथो मिले असांजा बच्चा बीमार ओड़े पाणे माण्हू बीमार उन्हनि जो को हिलो वसीलो कोन्हे जे ॿाहिरि निकिरो त असां पुलिस धिका ॾेई वापसि घर वञे थी। असां गवर्नमेंट सिंध खे मर्कज़ खे अपील करियूं था
तो असो हेड़ो वसीलो अस सार लो कि असो बुख तमाम इलाही फैलजी वह तमाम बुखे में मरूं दुकान को मरकज़ को दुकान से वञूं था तो अटो नथो मिले जे मिले तो असांजे वठण का ॿाहिर आहे असां भेरा मेहरबानी सिंध हुकूमत के अपील करूं था वज़ीर मुराद अली शाह के अपील करूं था चीफ मिनिस्टर के करूं था गवर्नर सिंध के अपील करूं था तो असांजी सार लन असां तमाम बदहाली थी विया भेरा मेहरबानी करे असांजी सार सब बंद थी वयूं ड्यूटियूं बंद मजूरियूं बंद बच्चा भुख मरी विया आहिनि बच्चा वात में अची विया आहिनि केॾा वञूं रुपयो हिकिड़ो कोन्हे जो बच्चे खे कुझु शइ वठी ॾियूं या बच्चे खे कुझु खारायूं न अटो न ॿियो खंडु करियूं था त अटो कोन्हे अटो करियूं था त या नालो पती कान्हे केॾा वञूं छा करियूं सभु मज़दूरियूं बंदि करे छॾियूं गरीब माण्हू असीं मिसकिन न ड्यूटियूं आहिनि न ॿियूं आहिनि असांजी मज़दूरी आहे मज़दूरी बंदि जेके गॾा गाॾियूं वीचारा वठी वञनि था उहे गॾा गाॾियूं बंदि उन जा धंधा बि बंदि केॾा वञूं छा करियूं इलाही परेशान आहियूं अवाम खे ॾाढी परेशानी आहे असांजा मर्द माण्हू बेरोज़गार वीचारा थी विया आहिनि तकारी मज़दूरी कनि था वीचारा घरनि में वेठा आहिनि अवाम ॿार छॾे नथी हाणे बच्चनि खे असीं काथऊं खारायूं नंढा बच्चा असांजा रुन था अटो घर में न आहे सभु ॻाल्हि जी परेशानी आहे काॾे त वञूं असीं घर में हाणे घिरिया वेठा आहियूं वॾी परेशानी थी वई आहे पेटनि में सूर थी वियो आहे ॾाढी तकलीफ़ आहे पाणी सखणो था पियूं हाणे वॾी परेशानी आहे सभु परेशान आहिनि वीचारा ॿाहिरि निकिरनि था त रेंजर्स वारा चवनि था भाभी घर में वियो घर में वेठा आहिनि हू मारीनि था रोज़गार न आहे पोइ छा कनि वीचारा उहे बि हाणे रेंजर्स वारा छॾीनि ई नथा वीचारा परेशान लॻा पिया आहिनि दवाला नथा छॾनि चे घर में वियो बि पुलिस अलॻि तंग थी करे सभिनीनि खे छॾे नथी महिरबानी करे असांखे कुझु ॾियो गरीब थी विया आहियूं ऐं कमकार सभु बंदि थी वियो असांजा भाती वञनि था सुबुह सां त उन्हनि खे मिड़ी लठूं हाणे पुलिस वारा वापसि करे था छॾनि असां कहिड़ो ग़रीबनि ॾोह कयो बीमारी आहे त अलाह ॾिनी आहे की बंदे कान ॾिनी आहे ऐं मजबूरी असीं किथां खायूं किथां पीयूं 5 लॻे भाती अचनि त दुकान अॻे बंदि करे छॾनि हीउ कहिड़ो ज़ुल्म आहे कहिड़ो ॿियो आहे न को राशन ॾियनि था न को अटो ॾियनि था न को कुझु ॾियनि था न को चवनि था साबुण आहे साबुण बि कोन था ॾियनि असीं हाणे परेशान थी विया आहियूं ऐं महिरबानी करे जा दुकान खोलायो जा को असांखे अहिड़ो राशन बि ॾियो जो असीं खाई पंहिंजो ड्रॉ करूं ऐं बच्चनि खे खारायूं बसि कुझु नथो मिले सभु वठो चेयरमैन खायो पैसा जेके मिलनि था ग़रीबनि जा उहे चेयरमैन वठी पंहिंजा बंगला ठाराए छॾियो ठहियल सुकिया घर उहे जोड़ाए इन बाहिर ये ॿई माना ठाराए छॾियूं पंहिंजा बंगला ठाराए छॾियूं असांखे न मिलियो अड़े तूं छोला विकिणूं हले टको कमायूं टको खाऊं घणा ॾींहं थिया न त बच्चा बुखे पिया मरनि असांजो इंसाफ़ थियो वञे न असांखे पैसा मिले न रोकड़ मिले न असां बेनज़ीर जा पैसा मिलनि असांखा पैसा वठो 100 रुपया ॾियो असीं अवांजो नालो छा चाहियूं इहे 100 ॾेई छॾियासीं असांजा नाला कोन आया सम्झ न बाबा असांजो इंसाफ़ थियो वञे न त असीं पाण वांगुरु हाणे मौलनि जी कंदी चाहियूं हाणे ख़ुदि था करियूं और बच्चा त गले पई विया आहिनि चेयरमैन असांजी ॿुधनि ई कोन केॾा वञे हवा मरे मरूं केॾा वञूं केॾा लॉकडाउन लॻो आहे इन लॉकडाउन जे करे असांजो कारोबार बिल्कुलु ठप थी वियो आहे त असां कारोबार इहो आहे दर्ज को कमु कंदा आहियूं जंहिंमें तक़रीबन ॾींहं में सॼे ॾींहं में घटि 500 रुपया मिलनि था जीअं त गुज़र सफ़र थिए थो घर जो इन लॉकडाउन जे करे असांजे घर में तमामु घणी परेशानी थी वई आहे न कुझु राशन जो को आसरो को कंहिं शइ जो बि हिनखे असांजो का आसरो ई कोन्हे को ऐं तक़रीबन जंहिंमें दर्जी तबिको जेको पूरो साल कर्ज़ो खणे थो उन खां पोइ रमज़ान जो महीनो अचे थो जंहिंमें यानी की असांखे कुझु कर्ज़ु ॾियणो हूंदो आहे ऐं कुझु पंहिंजे घर जे लाइ कुझु बचति करे रखंदा आहियूं हाणे लॉकडाउन जे करे थी सघे थो त असांजो रमज़ान जो महीनो बि न लॻे ऐं उन खां अलावा हुकूमत असांजे बारे में छा सोचियो आहे छा कई आहे हिकु नाई हिकु दर्जी ऐं टे नंबर ते मैकेनिकल अमलो जेके दुकान बंदि पिया आहिनि असांजे त कंहिंसां यानी की अहिड़ो आहे ई कोन एतिरो रश ई कोन हूंदो आहे दर्जी जे कम में जंहिंजे करे यानी की लॉकडाउन लॻी वियो आहे पूरो इलाइक़ो बंदि पियो आहे खाइण पीअण जी तंगी आहे परेशानी आहे अॼु 9 ॾींहं आहे असांजो गुज़र तमामु ॾुखियो थी वियो आहे एतिरे क़दुरु जे हाणे ॿारनि खे ख़र्ची ॾियण लाइ पैसा कोन्हे हाणे असांखे सम्झो नथो ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो आहे पूरी आवाम बीठी आहे अथई
कंहिंजो बि रोज़गार न आहे, सभु बेरोज़गार बीठा आहिनि पिया, सभु अटो बि केरु न आहे खाइनि। गवर्नमेंट आहे उहा राशन पाई ॾे पई, चेयरमैन आहिनि, वाइस चेयरमैन आहिनि, सभु पंहिंजा घर पिया वारी, केरु कंहिंखे कोन पियो ॾे। सभु ग़रीब आवाम बीठा अथई, सभु कमाइण वारा शाम जो कमाए अचनि खाइनि था। हे सभु बेरोज़गार आहिनि, कंहिंखे बि न आहे अटो खाइण में, अटो मिले कुझु मानी पचाए खाइनि शाम जो। तव्हां महिरबानी करियो, कंहिं ग़रीबनि जी मदद करियो तव्हां। गवर्नमेंट जेको ग़रीबनि सां कोई तावन करे, ये सभु पंहिंजे पाण जेको राशन वाशन मिले थो पाण पिया खाइनि। बाक़ी जेको रोज़ी ॾियो को रोज़गार ॾियो असांखे, असीं बेरोज़गार हलो था। मच्छी सॼे ॾींहुं मारींदासीं, मच्छी बंदि करे छॾियो मारण, केॾां वेंदासीं बच्चा, केॾां वठी ईंदासीं। ही तगारी मज़दूर वारा सभु बीठा आहिनि पिया गॾी, सभु सॼी तगारी मज़दूरी कंदा कॾहिं खाइनि था। हाणे कम ई कोन्हे, छा करियूं? ॿाहिरि निकिरूं था दुकान बंदि, ॿाहिरि पुलिस ॾियणु कोन थी ॾे। हाणे सकिड़ो ईअं करे राशन वाशन मिले सभु पंहिंजा घर भरींदा वञनि, आवाम उहा ई बुखी वेठी आहे। ही सभु अहिड़ी पापड़ी ते गुज़ारो पिया करे, पापड़ ख़तमु थी विया आहिनि ॻोठ में। गुज़ार आहियूं सोच टीवी वारनि जो जेको अची असांजी वाण बस्ती में हिन गगर शहर में अची जेको आहे हिननि सार संभाल लधी आहे। ही गवर्नमेंट जेका लॉकडाउन हिते पाकिस्तान में लागू कई आहे, इन सां जेको आहे न कोरोना वायरस सां असां मरूं या न, पर जेको आहे न बुख ऐं बदहाली सां असां ज़रूरु मरंदासीं। नंढड़ा बचड़ा आहिनि, ॾियारी आणण वारा आहियूं, ॾियारी खाइण वारा आहियूं। तक़रीबन 10 खां 12 ॾींहं थी विया आहिनि जेको लॉकडाउन जी सूरत में असां घरनि में जाम लॻा पिया आहियूं ऐं मज़दूरी जे लाइ असां नथा निकिरी सघूं। मुराद अली शाह साहब जेको ऐलान कयो उन मां का बि शइ जेको आहे हींअर ताणी अमल में न आई आहे। मैं ये कोरोना वायरस के हवाले से बहुत नाथा खान खोसो से बात करना चाह रहा हूँ। कुछ मुख्तसर में बातें करूँगा। मैं ये कहना चाह रहा हूँ जो यहाँ के जिम्मेदारान लोग हैं, चेयरमैन हो गया, वाइस चेयरमैन, जिला मेंबर साहब है हमारे, उनको कोई पता ही नहीं है। मैंने 2-3 दफ़ा इनको जो है ना खुद बाज़ाहिर अपने मोबाइल से इनको व्हाट्सएप भी किए हैं कि भाईजान आप जो है ना यहाँ कुछ स्प्रे करवाओ। तो मुझे सत्तार साहब जो है ना चेयरमैन साहब ने बोला कुछ दिन के बाद कल गाड़ी आ जाएगी, लेकिन आज तक वो कल नहीं आया। यहाँ कुछ भी नहीं मिला, सिर्फ CNIC कार्ड की कॉपियाँ लेके, उसको भी 2 हफ्ते तो हो गए। यहाँ कोई मदद के लिए आने के लिए तैयार नहीं है। गोट के हालात ऐसे लगे हुए हैं, यहाँ खाने के लिए लोगों के पास चीज़ें नहीं, सारे दिहाड़ीदार मजदूर है। कोई यहाँ पे जो है ना इस तरह कोई लैंडलॉर्ड नहीं है, यहाँ कोई परमानेंट वर्कर नहीं है, पोर्ट कासिम एम्प्लॉइज या कोई। मैं खुद जो है ना कॉन्टेक्ट पे हूँ, घर बैठा हुआ हूँ, 6-7 दिन हो गए। हमारे खुद ऐसे हालात लगे पड़े हैं। लेकिन यहाँ जो डेली दिहाड़ीदार बंदे उनका क्या होगा? और यहाँ बस यही बोल रहे हैं कल आ रहा है, आज आ रहा है। यहाँ जिला मेंबर साहब को जो अपनी कोटा मिली है उसका तो पता ही नहीं है कहाँ चला गया। पूछो तो आगे से जो है ना ये लोग फौरन जो है ना हमारे खिलाफ कोई एक्शन ले लेते हैं, कोई ना कोई बात बना के हमें जो है ना किसी न किसी बात में बुला के ये लोग दबाते रहते हैं। गाँव वालों से आप पूछ सकते हो। और मैं खुद जो है ना एक जिम्मेदार होके कहना नहीं चाहिए, लेकिन मैं मजबूर होके कह रहा हूँ कि ये इनको जो है ना ये खुद इस चीज़ के जिम्मेदार हैं, सोचना चाहिए। चेयरमैन सत्तार को तो मैंने परसों भी कॉल करके व्हाट्सअप किया, मेरे पास व्हाट्सअप भी है कि भाई एक गांव में स्प्रे करवाओ। आपको पता है ये मौलिक बीमारी चल रही है, वायरस कोई मजाक बात नहीं है, इसको मजाक में ना ले। तो आगे से मुझे कह रहे हैं आप जो है ना ये कल, आज जिला मेंबर ने बुलवाई हुई थी, गाड़ियाँ मंगवाई हैं, कल जो है ना मैं इंशाल्लाह भेजूंगा। लेकिन आज तक वो कल नहीं आया कि 1 हफ्ता हो गया, उसको खुद अपना ही होश नहीं है, तो गाँव वालों का क्या ख्याल रखेगा? अस्सलाम वालेकुम। हितां जे रहवासियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त लॉकडाउन मारे न मारे, कोरोना मारे न मारे, पर बुख ऐं बदहाली ज़रूरु मारी थी। असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हिते ॻाल्हियूं कयोसीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायोसीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि हाल वरितासीं, जिन में ॾिहाड़ी पहुरियत हुआ, जिन में औरतूं हुयूं, जिन में उहे माण्हू हुया जेके गॾिया गाॾी हलाए करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा हुआ। हिकु ॿिया वापारी जेके दर्जी हुआ, जिन चयो असां सॼो साल कर्ज़ु खणंदा आहियूं हिन हिकिड़े महीने जे आसिरे ते, ऐं उहो जेको आहे असांजी दुकान ते रशम न हूंदी आहे, तंहिं दुकान खोल नथा ॾिना वञनि। हर हिकु माण्हू जा पंहिंजा मुतालबा हुआ ऐं पंहिंजी ॻाल्हि हुई, पर इहा हिकु हक़ीक़त बिल्कुलु पधरे पट पई हुई त लॉकडाउन जे करे रोज़गार ठप थी चुका आहिनि। ऐं उन्हनि जो इहो चवणु पियो त हुकूमत जेका लॉकडाउन लॻाई आहे, लॉकडाउन जे करे रोज़गार बंदि थी विया आहिनि। ऐं सरहदी वारा जेके सहायता कनि पिया, उहा सहायता जेका आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ते पहुचे थी जिन जी जेके सरहदी वारा आहिनि। उन्हनि खे इहो राशन उहे पंहिंजे इलाइक़नि में विरहाइनि, पर उहो राशन बि चवनि था त नानी वेड़ो थी वञे थो, मुस्तक़न ताईं नथो पहुचे। कैमरामैन ज़ाहिद ज़ोरानी सां गॾु जमशेद ज़ोरानी, सोच टीवी, मलीर, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.